जहर जिंदगिया। मुर्शिद बाजू राह न मिलता, मुर्शिद बाजू राह न मिलता, बेराह मुर्शिद राह है वो। ओ जलवा हुजूर हुस्न हमेशा, दम दम नाल दिखीवी हर दम जीवी। बाबा अनवर लाल अमीर डिटो फकर फैज प्यार फकर। बाबा अनवर लाल अमीर डिटो फकर फैज प्यास फकीर 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 डिटो। बाबा अनवर लाल अमीर डिटो फकर फैज प्यास फकीर डिटो। बाबा अनवर लाल अमीर डिटो फकर फैज प्यास फकीर डिटो फकर फैज प्यास फकीर डिटो फकर फैज प्यास फकीर डिटो। बाबा अनवर लाल अमीर डिटो फकर फैज प्यास फकीर डिटो। हाय राणा ये दा यार दिल खे सुकून मिली वियो। ओदा हा असांजो मुर्शिद आहे कामिल, ते जेको बि ईंदो आहे न उनजी दिल खे सुकून मिली वेंदो आहे। बिल्कुल बिल्कुल हक सच्चा मुर्शिद, बिल्कुल सचो। ॿुध हा हल भला हाणे हलूं ॾिसूं त सही रईस कमाल खान जे फ़ैसिले जो छा थियो। ओदा हा। रईस गफ़ार खान तोखे ख़बर आहे त उसूलनि जो सख़्त ऐं पक्को माण्हू आहे। भली हुनजो भाउ कमाल खान ई हुजे पर पंहिंजे इंसाफ़ खां कॾहिं बि कोन फिरंदो। चाही क़ुर हल भला अचे रईस फैसलो थियो छा? अड़े दावा वधी वधी वण थियो ई पर अकुल ज़रो बि कोन अथई। अड़े रईस जा मुंह मांडा नथो ॾिसी फ़ैसिलो थियो इहे न रईस। हा ज़ाहिर आहे दा पर इज़तनि में हथ विझंदा अहिड़ो मौत थींदो न। कावड़ वरी असां ते था कर ॼण असां मौक़ो मिले पंहिंजा फाल अथव। हल तमाशो त ॾिसूं।
भी कावड़ करनी थी ना कमाल खान खाना भी कर युक्ति कावड़ छो तो कर फैसलो भी नहीं कयो आ जो कारो मुंह भी उन कयो आ फैसलो जेको भी सिंध जाओ आ जंहिंजी बि रगुन में सिंधुअ जो पाणी रत बणजी गर्दिश करे रहियो आ उहो सिंध जी हर जाईअ खे पंहिंजी न्याणी सम्झंदो आ ऐं उन लाइ कॾहिं बि मेरी अख खणी निहारींदो नाहे मूंखे ॿुधाए त तूं सिंध जो ॼाओ नाहीं सिंध ॼाओ आहीं या थारियुनि जी काह जो असांजे मथां रहिजी वियल टिको आहीं अदा बस न चओ मूंखे अदा नहीं तूं मुंहिंजो भाउ मां बि तुंहिंजो भाउ न आहियां छो त जॾहिं बि गफ़ार खान इंसाफ़ लाइ अदालत लॻाईंदो आहे त इंसाफ़ जे तराज़ू अॻियां सभु रिश्ता बेमक़सद ऐं बेमाना थी वेंदा आहिनि हिन वक़्तु मुंहिंजे अखियुनि जे अॻियां सिर्फ़ उहो बेहस ऐं शैतान माण्हू बीठो आहे जे सिंध जी जाईअ में अखियूं विधियूं आहिनि मुंहिंजी दिलि त चवे थी त तुंहिंजूं ये अखियूं कढी कावनि खे ॾेई छॾिया ऐं तुंहिंजे जिस्म जा गभा गभा करे शिकारी कुत्तनि जे हवाले करे छॾिया जीअं तुंहिंजो अंजाम ॾिसी को बि वहशी बघियड़ कंहिं बि सिंध जी न्याणीअ ॾांहुं अख खणी ॾिसण जी जुरत न करे पर इंसाफ़ जी तक़ाज़ा इहा आहे त तो हिक न्याणीअ खे बदनाम करण जी कोशिश कई आहे उन करे तुंहिंजी बि इज़त खे सरेआम पामाल कयो वेंदो जीअं तूं वरी कॾहिं बि उहो ख़्याल पंहिंजी दिलि में बि आणे न सघीं कमतार जी सरकार वञी तओ खणी अच पर सरकार जेको कुझु तोखे चयुमि उहो कर वञ